Assalamualaikum, good evening and welcome to Rangan Bhari Sham with me Kiran Meer. कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो? ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु सुबुह खां वठी कराची जो मौसम ॾाढो सुठो आहे। थधियूं थधियूं हवाऊं लॻी रहियूं आहिनि ऐं झड़ आहे। ॾाढो मौसम खे इंजॉय करे रहिया आहियूं। मां त ॾाढो इंजॉय कंदी अॼु ऑफिस आई आहियां ऐं इवन त कल्ह शाम ताईं जेको आहे हवाऊं खुली वियूं हुयूं। कल्ह राति जो बि सुठियूं थधियूं हवाऊं लॻी रहियूं हुयूं ऐं बसि ॻाल्हि इहा आहे त हींअर जीअं कल्ह मां तव्हांखे ॿुधायो हुयो त हिकिड़ो सिस्टम जेको पाकिस्तान में एंटर थींदो, सो उहो जेको ख़लीज बंगाल खां जेको सिस्टम अची रहियो आहे उहो इंडिया मां थींदो 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 ऐं सिंध में एंटर थींदो, मध्य प्रदेश खां थींदो ऐं सिंध में दाख़िल थींदो 1 ऑगस्ट ते। छो त उन जी जेको आहे परवाज़ काफ़ी तेज़ आहे ऐं हुन बिल्कुलु लो प्रेशर हवाउनि में हुन पंहिंजी शिद्दत अख़्तियार करे चुको आहे। सो इंशाअल्लाह 1 ऑगस्ट खां वठी ॿुधूं था त मेट्रोलॉजिस्ट जो चवणु आहे त असां वटि हिते सुठी बरसातूं थींदियूं, पर उहो सिस्टम डायरेक्ट हिट न कंदो कराची खे, छो त थोरे फ़ासिले ते हूंदो ऐं उन जा असरात शुरू थी वेंदा 1 ऑगस्ट खां वठी, यानी ख़मीस जुमे खां वठी। ऐं उहे तेज़ हवाऊं बि लॻी सघनि थियूं उन्हनि में ऐं तेज़ मींहुं बि वसी सघे थो। त तव्हांखे इहा ई ताक़ीद कंदासीं, साइन बोर्ड्स खां परे रहिजो, छो जो जॾहिं बि ख़लीज बंगाल खां इहे सिस्टम ईंदा आहिनि पाण सां गॾु तेज़ तरार हवाऊं खणी ईंदा आहिनि ऐं उन्हनि में ख़तरो इहो ई हूंदो आहे त वण जेके आहिनि उहे जड़ खां निकिरी ईंदा आहिनि या टेड़ा थी वेंदा आहिनि या किरी पवंदा आहिनि, या त वरी साइन बोर्ड्स असांजा जेके आहिनि माशाअल्लाह सां तव्हांखे पाण खे ख़बर आहे त केतिरा मज़बूत हूंदा आहिनि, उहे थोरी बि हवा बर्दाश्त न करे सघंदा आहिनि, किरी पवंदा आहिनि। ऐं इन ई करे ताक़ीद कंदा आहियूं त गाॾियूं बि उन्हनि एरियाज़ में पार्क न कजो जिथे वॾा वॾा साइन बोर्ड्स हुजनि। त दुआ कजो त जॾहिं बि बरसाति थिए ख़ैर ऐं सलामती जी थिए, छो त अॼु जेको लाहौर में बरसाति थी आहे, नॉन स्टॉप लाहौर में बरसाति थी रही आहे ऐं लाहौर जा काफ़ी अहिड़ा एरियाज़ आहिनि जेके फ्लडिड थी विया आहिनि, अर्बन फ्लडिंग थी वई आहे उते, पर उहो पंजाब गवर्नमेंट आहे, हो सभु कुझु जेको आहे ऑन द स्पॉट करे थी वठे पई ऐं असां बि पंहिंजी गवर्नमेंट खां, सिंध गवर्नमेंट खां इहा ई उमेदु रखूं था ऐं इहा ई अपील कयूं था त बरसातुनि खां पहिरियां शहर जी जेको आहे साफ़ सफ़ाई बि थियणु घुरिजे ऐं असां ईअं न त वेट में ई रहूं ऐं बरसाति मथां पइजी वञे ऐं पोइ इशूज़ थियनि। त उमेदु आहे त जेके बि असांजूं कमु कंदड़ जेके टीमूं आहिनि उहे ज़रूरु इन शइ ते ध्यानु ॾींदा ऐं सफ़ाई सुथराई ऐं रोड रस्तनि जो बि ख़्यालु रखियो वेंदो ऐं पाण खे बि एहतियात करिणो आहे। ऐं उहा ई ॻाल्हि त असां हर शइ गवर्नमेंट जे मथां बि नथा छॾे सघूं पिया, पाण खे बि ख़्यालु करिणो आहे, पाण खे बि तमामु घणो एहतियात करिणो आहे। ऐं जीअं ऑगस्ट स्टार्ट थींदो आहे त ऑगस्ट जे महीने में असांजा जोश जज़्बा वधी वेंदा आहिनि, छाकाणि त तव्हांखे पाण खे ख़बर आहे त आज़ादी जो महीनो आहे, जश्न आज़ादी आहे ऐं इंशाअल्लाह हिन भेरा बि जश्न आज़ादी जो प्रोग्राम तव्हां सां गॾु मल्हाईंदासीं ऐं सुठे ऐं सुहिणे नमूने सां मल्हाईंदासीं। हिन भेरा त असांजी जेको आहे डबल ट्रिपल ख़ुशी हूंदी न भई, सॼी दुनिया में असां पंहिंजो पाण खे मञायो आहे, पाकिस्तान पंहिंजो पाण खे मञायो आहे ऐं ही उहो मुल्क आहे जेको हमेशह अमन चाहींदो आहे ऐं भाईचारो चाहींदो आहे। कोई कुझु बि चवे असांजी आर्मी हमेशह मथे आहे ऐं असांजी आर्मी हमेशह ज़िंदाबाद आहे, छो त हू सरहदनि ते बीही करे असांजी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। असांजी पाक आर्मी, असांजी नेवल आर्मी ऐं सभिनीनि जेके बि असांजी फोर्सिस आहिनि उन्हनि सभिनीनि खे मां अॼु सलाम पेश करणु चाहियां थी, छो त हीउ ॾींहुं सिर्फ़ु असांजो न आहे, उन्हनि जो बि आहे। के गाज़ी थिया, के शहीद थिया, पर असांजा पंहिंजा ई आहिनि। उन्हनि जूं माइरूं ॾिसो जेके माशाअल्लाह सां पंहिंजा उहे ॿार पैदा कनि थियूं जिन खे हू सरहदनि ते मोकिलीनि थियूं ऐं जेकॾहिं हू गाज़ी थी था अचनि त उहो ख़ुशि थियूं थियनि ऐं जेकॾहिं शहीद थी मोटनि था त हुननि जी अखियुनि में हिकिड़ी लुड़क बि न हूंदी आहे ऐं हू ख़ुशि थींदियूं आहिनि त हा मुंहिंजो बचो जेको आहे न पंहिंजे वतन जे लाइ हुन जान ॾिनी आहे। सो इहे जेके मरहला जेके जोश ऐं जज़्बा जेके हूंदा आहिनि न, इहे कुदरती आहिनि, इहे असांजा हिन महीने सां जुड़ियल आहिनि, ऑगस्ट सां जुड़ियल आहिनि। सो इंशाअल्लाह
उहे ई रौनकूं वापसि ईंदियूं, उहे ई मेला मचाईंदासीं। ऐं कल्ह खां त मां ॾिसी रही हुयमि जाइ जाइ ते असांखे स्टॉल्स बि नज़र अचनि था, नंढा नंढा ॿार जेके आहिनि उहे झंडा बि वठनि था ऐं झंडियूं बि वठनि था, कैप्स वठनि था। हाणे त ॿारनि जूं इलाही शयूं अची वियूं आहिनि ऐं इवन त वॾा बि जेको आहे हींअर पंहिंजे झंडे खे जेको आहे लहराईंदा लहराईंदा गाॾियुनि ते वञनि था। पर इन जी हिफ़ाज़त बि तव्हांखे करणी आहे। जश्न आज़ादी जो मक़सदु सिर्फ़ु इहो न आहे त हिकु ॾींहुं तव्हांखे सिर्फ़ु झंडो लहराइणो आहे, न, इन जी हिफ़ाज़त बि करणी आहे, इन जो ख़्यालु बि रखिणो आहे असांखे। पंहिंजे प्रोग्राम जो स्टार्ट वरितो आहे, अॼु असां वटि ज़बरदस्त टीम हिते वेठल आहे, उन्हनि सां कचहरी बि कंदासीं, खोड़ सारी गाना बि इंजॉय कंदासीं। सो सभिनि खां पहिरियां जेको तारुफ़ मां कराइणु चाहींदसि, उन्हनि खे जेको आहे काफ़ी असांजा जेके व्यूवर्स आहिनि, उन्हनि जी जेका बि फ़ैन फॉलोइंग आहे उहा शाहू जे नाले सां उन्हनि खे सुञाणे थी, त सम्झी त विया हूंदा असां सां गॾु केरु आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि डायरेक्टर एक्टर मौलादाद जतोई साहब, उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, महिरबानी ठीकु आहियो? महिरबानी, अल्हम्दुलिल्लाह, शुक्र तबियत ठीकु आहे तव्हांजी? सही आहे, अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे। माशाल्लाह। उन खां अलावा असां सां गॾु डायरेक्टर एक्टर परवेज़ जतोई साहब बि हिते मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? ठीकु आहे मैडम, तव्हां ॿुधायो छा आहे? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। गॾोगॾु असां सां गॾु अली मुराद ख़ान जतोई साहब बि हिते मौजूदु आहिनि, जेके रहनुमा पीपल्स पार्टी पनू आकिल, ऐं गॾोगॾु सदर आहिनि सब्ज़ी फ्रूट सब्ज़ी मंडी जा, उहे बि पनू आकिल जी, ऐं सोशल वर्कर बि आहिनि, उन्हनि खे बि भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो सर, ठीकु आहियो? खैर आहे साईं, अल्हम्दुलिल्लाह खैरियत आहे। असां सां गॾु सिंगर बि हिते मौजूदु आहिनि, अमित सागर, उन्हनि खे बि भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो, ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, मां बि बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? काफ़ी टाइम खां पोइ अॼु नज़र आया आहियो। बसि जॾहिं असांखे पंहिंजो इदारो KTN यादि कंदो आहे या तव्हांजे प्रोग्राम जे तवसत सां साईं जन असांखे यादि कंदा आहिनि त असां पहुची वेंदा आहियूं। मूंखे यादि आहे तव्हां मुंहिंजे ख़्याल सां 2 या 2.5 साल खां पोइ आया हूंदा मुंहिंजे शो में। तक़रीबन 8-9 महीना थिया, 9 साल खनि थियो हूंदो। हा, 9 महीना थिया आहिनि। 9 महीननि खां पोइ हालांकि कराची मां उन टाइम खां पोइ अॼु आयो आहियां। अच्छा। कुझु हालात अहिड़ा हुया ऐं के अहिड़ियूं कैफ़ियतूं अची वियूं जंहिंजे करे निकिरणु या हेॾे अचणु उहो मुंहिंजे लाइ वॾो मसइलो हो, प्रॉब्लम हो। त अलाह साईं उन्हनि मां हाणे जान छॾाई आहे, उन्हनि प्रॉब्लम मां, उन्हनि मसइलनि मां निकिरी चुका आहियूं। पोइ वरी सोचियोसीं त असां पंहिंजी जेका दुनिया आहे, जेका मोहबत भरी दुनिया आहे, जेका प्यार भरी दुनिया आहे, ऐं असां उहो वरी अमन प्यार भाईचारे ऐं मोहबत जो पैगाम खणी छो न असां उन पंहिंजे रस्ते ते निकिरी पऊं। सही, सुठी ॻाल्हि आहे। हा, उन जे लाइ असां वरी KTN जो रुख़ कयोसीं। अॼु असां तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं। न न माशाल्लाह। ऐं तव्हांखे मुबारकबाद बि पेश करणु चाहींदमि त तव्हांजो हिकिड़ो प्रोजेक्ट अची रहियो आहे KTN जी स्क्रीन ते तमामु जल्द, कारो समाज। हा जी, कारो समाज। मुंहिंजो अचण जो मक़सदु बि जेको आहे उहो इहो प्रोजेक्ट आहे। त उहो प्रोजेक्ट मुंहिंजो शागिर्दु आहे परवेज़ जतोई, जंहिंखे मां तक़रीबन 2009 में गानो ॿुधो, हिनखे शौक़ु हो ऐं मूं वटि हली आयो त बाबा मूंखे एक्टिंग जो शौक़ु आहे। एज़ अदाकारी जे हवाले सां मां हिनखे गानो ॿुधो, पर हिन जो जुनून, हिन जो जेको शौक़ु आहे, हिन जो जेको इश्क़ु आहे, कंटिन्यू असां कम खे थोरो कम खां साइड थी वियासीं, पर परवेज़ जतोई कंटिन्यू इन कम खे जारी ऐं सारी रखियो ऐं वास्ता नाता वधाईंदो आयो। अॼु मूंखे इहो लफ़्ज़ चवंदे ॾाढी ख़ुशी थिए थी त हिकु मुंहिंजो शागिर्दु 2009 में जंहिंखे मां गानो ॿुधो, अॼु उनखे हिन सिंध जे तमामु वॾे इदारे KTN तां ड्रामो मिलियो आहे, माशाल्लाह माशाल्लाह, डायरेक्शन में सो बि। ऐं उन डायरेक्शन जे हवाले सां मूंसां राब्तो कयईं त उस्ताद मूंखे डायरेक्शन में ड्रामो मिलियो आहे, पर पहिरियों तजुर्बो आहे, हाणे मुंहिंजी मदद बि कर, मुंहिंजी हेल्प कर। मां चवां तूं मूंखे फ़ोन कई आहे, इहा मूंखे ख़ुशी थी आहे। मां परवेज़ जे इसरार ते पनू आकिल खां निकिरी पियुसि। सही। त बाबा मां तुंहिंजी मदद बि कंदुसि, तुंहिंजो साथ बि ॾींदुसि, तोसां गॾु बि हूंदुसि, तोखे ड्रामो मुकमल कराईंदुसि। इंशाअल्लाह इहो ड्रामो ऐं पंहिंजा रिकॉर्ड बि टोड़ींदो। ज़बरदस्त ज़बरदस्त। त मां पुछणु चाहींदसि भाउ तव्हां खां त हीउ तव्हांजो पहिरियों प्रोजेक्ट आहे एज़ अ डायरेक्टर? जी जी मैडम, असांजो पहिरियों प्रोजेक्ट आहे। हूअं त असां काफ़ी टर्म कया आहिनि हा हा, उहे त माशाल्लाह तव्हां असांजो उस्ताद आहे मुंहिंजो मुला जतोई, तमामु मुंहिंजो वॾो प्यारो अबो आहे। वरी मां हुनखे अर्ज़ु कयो त हाणे असांखे ड्रामो प्रोजेक्ट मिलियो आहे, असां गॾिजी कंदासीं इंशाअल्लाह। बसि हाणे रिकॉर्डिंग तयारी आहे असांजी।
त कीअं महसूस था कयो? थोरो डप कोन थो थियो त पहिरियों प्रोजेक्ट आहे ऐं जेको आहे मतिलबु थींदो आहे न इंसान खे थोरो, जी। त तव्हांखे काई अहिड़ी शइ न अहिड़ी महसूस? ॻाल्हि ई कान्हे, असांजो उस्ताद वेठो आहे। उस्ताद त आहे पंहिंजी जाइ ते, उहो त हूंदो, पर नालो त तव्हांजे सां थींदो न त भई मुंहिंजो प्रोजेक्ट आहे। असां निगरान डायरेक्टर आहे त इंशाल्लाह असांखे तकलीफ़ न ईंदी मैडम। सही, भलो कंदा वॾो इंशाल्लाह। हूअं त माशाल्लाह तव्हांखे ड्रामनि जी। वग़ैरह में खोड़ दफ़ा ॾिठो आहे स्क्रीन ते, ऐं काफ़ी टाइम खां वठी तव्हां एक्टिंग था कयो, पर एक्टर तव्हां छा था सम्झो त एक्टर खे डायरेक्शन करणु ज़रूरी आहे? जी जी ज़रूरी आहे? हाँ जी जी। छो? एक्टर ई हुजे न, एक्टर डायरेक्शन में न अचे। बसि असांजो उस्ताद आहे हाणे वेठो आहे, सॼो मसइले ॻाल्हि कंदो न। हलो मां इहो सवाल मां तव्हां खां थी कयां, भाउ शायदि मुंहिंजो मतिलबु न सम्झो, त छा हिकु एक्टर सुठो डायरेक्टर थी सघे थो? असल में असां वटि जेके घणो जेको माना अंसर रहियो आहे उहो डायरेक्टर जी फितरत रही आहे त मां हिन में किरदारु पाण कयां ज़रूरु। हालांकि निज डायरेक्टर जेको आहे न उहो वॾी ॻाल्हि आहे। जेको डायरेक्टर हूंदो उहो माना जेको कमु कंदो ऐं हर एक्टर जी माना उहो बारीक़ खां वठी वेंदे आख़िरी लफ़्ज़ ताईं उनजी हर शइ खे सम्झंदो, ऐं जेको सिर्फ़ु एक्टिंग कंदो अची डायरेक्टर त उन में थोरा झोल बची सघनि था, उन में फ़र्क़ु आहे। पर असां वटि इहो आहे माना हिकिड़ो सिस्टम आहे त मां जेकॾहिं डायरेक्टर आहियां त पंहिंजे ड्रामे में किरदारु मां ज़रूरु कंदुसि। इहो हिकिड़ो असां वटि हिकिड़ो ट्रेंड बणिजी वियो आहे सिंध में, हालांकि इहो ट्रेंड आहे ग़लति। हलो इन ते ॻाल्हायूं था तव्हां सां बि, असां सां गॾु अमित बि हिते वेठा आहिनि। कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? ठीकु, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। छा पियो थिए अॼुकल्ह? कहिड़ा कहिड़ा प्रोजेक्ट्स पिया कयो? उहे ई हलनि था, ऑडियो सिंगिंग स्टूडियो प्रोग्राम। कुझु नई चेंज का नई नवाण? नई चेंज इहा आहे त अॻे असांजी धर्मी फील्ड हुई पंहिंजे मंदरनि जी, सही। हाणे कुझु सोशल थिया आहियो? सोशल सिंधी, अच्छा अच्छा अच्छा, सिंधी गीत वग़ैरह जेको आहे अपलोड कया आहिनि यूट्यूब ते। अच्छा अच्छा, पुराणा सॉन्ग ई रीजनरेट करे उहे सिंधी सॉन्ग कया आहिनि। ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां सां बि ॻाल्हाईंदासीं। सर तव्हां सां मां ब्रेक खां पोइ जेको आहे ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदमि, छो जो ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। जी व्यूअर्स, काॾे न वञिजो, जल्दी हाज़िर था थियूं पिया। तव्हांखे भलीकार कंदासीं रंगनि भरी शाम में। असांखे शोभी भाई भी जॉइन करे वरितो आहे, शोभी भाई खे भी भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। मिस्टर बीन ठहियो पियो अॼु। कैसे हैं? ठीक है ना? बस इशारों से बता दे, पता चल जाएगा। हाँ हाँ, सब ने सुन लिया, हमारी ऑडियंस ने भी सुन लिया। त हींअर जेको आहे असां हलंदासीं अली मुराद खान जतोई साहब जी तरफ़। सर पहिरियां त ॿीहर पुछणु चाहींदसि, कीअं आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? ख़ैर आहे, अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे, ख़ैर आहे। जीअं त माशाल्लाह सां तव्हां सदर आहियो फ्रूट सब्ज़ी मंडी जा, पन्नू आकिल, त सभिनि खां पहिरियां त इहो ॿुधायो त जीअं असांजो जेको फ्रूट आहे उहो कराची ताईं पुॼंदे पुॼंदे एॾो महांगो छो थी वेंदो आहे? महांगो ख़र्च आहिनि, किराया आहिनि, वरी उन खां असां मां ई कढणा आहिनि। उहो उन खां पोइ जेको वरी हलाइण वारा आहिनि उहो ज़्यादा प्रॉफिट रखंदा आहिनि। रेडी वारो त पोइ इन जो मक़सदु इहो ई थियो न त हो पंहिंजा ख़र्च हर शइ सम्झ में अचे थी, पर पोइ अवाम मां छो था कढनि? पोइ रेडी वारो जेको आहे 10 वारी शइ 20 में हलाए थो, 20 वारी 40 में हलाए थो, पुछे कोई न थो को, उन्हनि पंहिंजो चेक एंड बैलेंस कोन्हे। तव्हांजो चवण जो मक़सदु इहो आहे, ऐं इहा वाक़ई सही ॻाल्हि आहे। असां वटि को बि चेक एंड बैलेंस कोन्हे को, चाहे सब्ज़ी हुजे चाहे फ्रूट हुजे। हींअर तव्हां टमाटो ॾिसो 400 रुपया किलो पियो मिले, जेको हींअर घटि थी किथे 300 रुपया, किथे 240, किथे 250। छो इहो असांजो रोज़ जो कमु आहे, टमाटनि में असांजो रोज़ कमु पवंदो आहे। बग़ैर टमाटे जे त असांजी भाॼी इनकम्पलीट आहे। त टमाटे खां सवाइ त असांजी भाॼी
ठही कोन थी सघे। टमाटा बि महांगा आहिनि ऐं ज़रूरत बि आहे। इन ई हवाले सां जीअं भिंडी आहे, भिंडी में बि जेसि ताईं टमाटो न पए त भिंडी बि कोन ठहंदी आहे। पर तरियल भिंडियूं चवंदा आहिनि न सिंधियुनि जे घर में तमामु घणियूं ठहंदियूं आहिनि। त भिंडियूं जेके पनुआ किल खां हलन थियूं, सॼी दुनिया में वञनि थियूं, त इन जी छा ख़ासियत आहे? अहिड़ी ख़ासियत इहा आहे त उते सब्ज़ी भिंडी जेका आहे त पनुआ किल मंडी भिंडी जे हिसाब सां मशहूरु आहे। पोख वधीक उते थी थिए उते? पोख वॾी थिए थी, ज़्यादा थिए थी, पाणी भलो आहे, मिठो पाणी आहे। भिंडी जेका आहे उतां जी वॾी टेस्ट आहे। पूरे अफ़गानिस्तान में वेंदी आहे, ईरान ताईं वेंदी आहे, पंजाब ताईं वेंदी आहे, कराची ताईं ईंदी आहे। 30 खां 40 50 ट्रक डेली असां वटि उतां निकिरंदी आहे जी। पोइ हींअर त बॉर्डर्स बंदि लॻा पिया आहिनि जी। पोइ कीअं तव्हांजो इहो सिस्टम? बॉर्डर में नुक़सानु हे जेको टमाटर महांगो आहे इहो बॉर्डर बंदि वजह जे आहे। हिन टाइम टमाटर सिर्फ़ु कोटिया में थींदो आहे। असांजे सिंध वारो टमाटर लहंदो आहे 10 रुपया किलो हलियो हिन साल, 5 रुपया किलो, 10 रुपया किलो। बॉर्डर किरास न थियो। भिंडी 50 रुपये किलो, 10 रुपया किलो, 20 रुपया किलो, उहा बि किरास न थी। बॉर्डर बंदि वजह जे करे सब्ज़ियुनि मंडियुनि खे, सब्ज़ी ज़राअत खे नुक़सानु थी वियो आहे। पोइ जेके बि हाणे हिन वक़्तु जेको टमाटर आहे कोटिया में आहे, अफ़गानिस्तान हिन टाइम ईंदो आहे, उहो बॉर्डर बंदि आहे, उनजे करे टमाटर महांगो आहे। त माण्हुनि खे नुक़सान बि त थियो न हिन नुक़सानु दफ़े? इलाही थियो आहे, ज़राअत खे नुक़सानु थी वियो आहे ॾाढो। पोइ हाणे हुनजी भरपाई केरु कंदो? कंदा सियासतदान कंदा, फोन सदर मिलायूं कंदो, भला? सदर कंदो, जेके बॉर्डर खोलंदो त उन में सहूलियतां थियनि थी पियूं। असांजी मक़सदु त जेकॾहिं ही जेका ईरान जी ऐं अमेरिका जी जंग आहे, इन खिते खे वॾो नुक़सानु ॾेई वई हा आहे। बिल्कुलु त बिल्कुलु। असांजो जेको आबादगार आहे सिंध जो, असांजो जेको ज़रई माश आहे उहो ख़तमु थी चुको आहे। महांगाई मथे डबल थी वई आहे। ॿिज भाण या उनखे जेके दवाऊं मिलनि थियूं या जेके ख़र्चा आहिनि, ट्रांसपोर्ट आहे उहो डबल आहे। जेका उन जे बदिले में आबादगार खे असां मोट में जेका शइ ॾियूं था उहा मन खे नथी मिले। आबादगार असांजो तमामु पीड़िजी वियो आहे। उहो असांखे जेको नुक़सानु पए थो, इन्हीअ जे करे इहे जेके महांगाई थी आहे, या टमाटो तव्हां चओ था जेको त 400 रुपया किलो ते 500 रुपया किलो ते, सबबु इहो आहे त हिते असां वटि माना आबादगार खे रिलीफ न आहे। अगरि आबादगार खे रिलीफ हुजे त असांजी हर शइ जेका उहा माना वज़न सां मिलंदी। त छा इहे ज़्यादा नुक़सानु असांखे बॉर्डर जे करे आहे। बॉर्डर बंदि आहे, सभु शइ ज़राअत जो न नुक़सानु। त इहे जेके बि महांगाई आहे ऐं जेके इहे शयूं महांगियूं थियनि थियूं, छा इहे सिर्फ़ु कराची में आहिनि या कराची खां ॿाहिरि बि आहिनि? सेम रेट्स था हलनि? इहा महांगाई त जिते किथे आहे, हर जॻह ते महांगाई आहे। कराचीअ में थोरी वधीक आहे, कराचीअ में थोरी वधीक आहे। कराचीअ में इन जे करे वधीक आहे त कराचीअ जा माण्हू बसि सिर्फ़ु पुछंदा हुआ की मूंखे 5 किलो ॾे, 2 किलो ॾे, हिन जो रेट न पुछा कंदा आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां अॻिते हलो था, हैदराबाद खां परे हलो, त पोइ उते हर माण्हू पुछा कंदा भई एॾो रेट छो आहे। असांजो उहो साॻियो ई कल्चर आहे, माना पुछा करणु, उन्हनि सां मुतमिन उनखे जेको आहे बहस करणु, पोइ बि जेको आहे कुझु न कुझु फ़र्क़ु अथव। कराची में अञा महांगाई बाइकॉट बि त नथा कयूं न कंहिं शइ खां? हिते बाइकॉट बि नथा कयूं, जेतिरे में बि आहे वठी करे हलिया था, भले मुंहुं ई किनो करे पर वठी करे वञूं त था न। छा कयूं? हलिया था वञूं, उनजी पुछा नथा कयूं। पुछा नथा कयूं। असांजो 4000 रुपये मण हलंदो आहे कराची में, त पोइ हिते मंडी में त हिते वरी 200 रुपये किलो हलाईंदा आहिनि, 8000 रुपये मण हलाईंदा आहिनि भिंडी असांजी। इहो असां पुछा कंदा आहियूं। सही। अच्छा भाउ, तव्हां ॿुधायो त हीउ जेको ड्रामो आहे तव्हांजो कारो सिज, त इहो इन जी स्टोरी जे हवाले सां थोरो ॿुधायो त हिन जो राइटर केरु आहे? राइटर वाजिद आज़ाद होली मैडम। अच्छा जी जी, लड़काणे जो राइटर आहे, तमामु वॾो माना राइटर आहे तमामु। असांजो ड्रामो जेको पत्थर दिल लिखियईं, उन बि माना पोयूं एपिसोड उन लिखिया वाजिद आज़ाद होली। अच्छा अच्छा, सही। त कॾहिं रिकॉर्डिंग ते वञण वारा? रिकॉर्डिंग हाणे करीब मैडम तयारीअ में आहे। हाणे जीअं बसि प्रोग्राम ख़तमु थींदो लाड़काणे ईंदासीं, रिकॉर्डिंग कंदासीं। अच्छा, लाड़काणे में ई कंदो रिकॉर्डिंग? लाड़काणे में। सही। ऐं केतिरा स्पेल्स फ़िलहाल सोचिया अथव त करणा आहिनि? ऐं कास्ट में केरु केरु आहे? कास्ट में मैडम ज़ुल्फ़ार बुर्दी आहे, आज़म एंगल आहे, बिलावल खुखर आहे, अब्बास उगलो ओढाणो आहे, उमेद अली कलवड़ आहे, उस्ताद पाण त ख़ुदि हाणे मालिक आहे। कास्ट तमामु आहे। आयो चए थो न, मतलब ज़ाहिर आहे तव्हां एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आहियो। उस्ताद वॾो रीड जो कैरेक्टर कराईंदासीं मैडम। हा उस्ताद वॾो असांजो। सही, एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आहियो न तव्हां? बिल्कुलु बिल्कुलु एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आहियां। ऐं हीउ ड्रामो ॾिसंदो तव्हां हिन अॼोके समाज ते अथव, जेको साल पहिरियों जेको वक़्तु गुज़ारे आया उनखे छॾे करे जे हिन असां हलंदड़ हाल में जंहिं वक़्त में असां जंहिं पीड़ाउनि में गुज़रूं था,
जेके मुश्किलातूं असांजे मथां आहिनि हर माण्हूअ जे मथां, जेको हर माण्हू कंहिं न कंहिं मसइले में फाथल आहे, उलझल आहे, निज जो हिन कारे समाज जो नालो इहो आहे त जेको हलंदड़ समाज आहे उन ते इहे फिल्मायो वियो आहे, उन ते लिखियो वियो आहे। ऐं हिन जी जेका लोकेशन्स हूंदी उहा बि चेंज तव्हांखे नज़र ईंदी। ऐं इनशाला जेको असांजो जेको मयारु ख़तमु थी चुको आहे त उहा ड्रामा अॼु सिंधी ड्रामा ठहनि ई कोन था। केटीएन ते या ड्रामा कम जा न आहिनि, सेट न आहिनि, उन में लोकेशन्स न आहे, उन में आर्टिस्ट न आहिनि, उन में अदाकारी न आहे। पर तव्हां ही कारो समाज जेको ड्रामो ॾिसंदव त तव्हांखे 10 साल पहिरियों वारी वरी ॻाल्हियूं यादि अची वेंदियूं त वाह वाह। न ॾिसो इलाही माण्हू में बि इख़्तिलाफ़ कनि मूंसां, पर असांजी जेके बि ॿहिराड़ी जा जेके ड्रामा ठहनि था माशाल्लाह सां असांजी कास्ट त उहा ई आहे, हर ड्रामे में नज़र ईंदी आहे, कंहिं न कंहिं ड्रामे में उहा ई कास्ट नज़र अचे थी। असां स्टोरी ते ध्यानु छो कोन था ॾियूं? कास्ट खे त छॾियो, ठीकु आहे कास्ट त उहा ई आहे, कमु करे थी, कास्ट सुठी आहे, सभु सुठो कमु कनि था, पर असां स्टोरी ते ध्यानु छो कोन था ॾियूं? असां पंहिंजे स्क्रिप्ट खे पावरफुल छो कोन था कयूं? इहे ॿ शयूं आहिनि। हिकु त डायरेक्टर पंहिंजो वज़न लाहिण जे चकर में हूंदो आहे त माना मूंखे स्टोरी अहिड़ी मिले जंहिंमें झंझट न हुजे, जंहिंमें तकलीफ़ न हुजे, जंहिंमें ॾुखियाई न हुजनि, आसान सेट हुजे, ॿार रस्ते ते रिकॉर्डिंग करे मां निकितो हलियो वञनि। न पोइ इन खां बहितर इहो न आहे त असां कमु ई न कयूं, पोइ असां घर वेही रहूं? हले थो न, असां वटि ट्रेंड इहो थो हले। ऐं ॿियो वरी सबबु इहो आहे त जेका बजट न आहे, डायरेक्टर जूं मजबूरियूं बि आहिनि त बजट न हूंदी त उहो ख़र्चु छा कंदो, लोकेशन ते ख़र्चु छा कंदो, क्राफ्ट्स ते ख़र्चु छा कंदो, आर्टिस्ट खे उन करेक्टर में कीअं आणींदो, ख़र्च सां ई ख़र्चु थींदो। पर इनशाला तव्हांखे हीउ ड्रामो वरी उन साॻी कंडीशन में नज़र ईंदो ऐं उहे लोकेशन्स तव्हांखे ॾिसण में ईंदियूं। ॾिसंदड़ ऐं सिंध जो आम वरी तव्हांखे चवंदो त वरी केटीएन साॻी जेको आहे माना उन माना पोइते रिवर्स कई आहे, पोइते आहे। यानी गोल्डन डेज़ जेके आहिनि तव्हां वापसि आणींदा? इनशाला 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 लोकेशन्स बि उहे असां अरेंज कंदासीं। असां ऐं जेको रिकॉर्डिंग जो मयारु हूंदो न उहो परफेक्ट हूंदो। असांजो रिकॉर्डिंग जो मयारु जेको हूंदो इहो न हूंदो त हिकु अदाकार आयो असांजो जंहिंसां ॻाल्हाए थो वनगो हुनजो छाट वठी रिकॉर्डिंग करे छॾी अथई, हू वरी ॿियो आयो हुनजो वरी टाइमिंग न मिले, हीअ असां कंहिं बाग़ में रिकॉर्ड कयो हुजे हुनजो वरी जवाबु जेको आहे असां कंहिं घर में रिकॉर्ड कयो हुजे, इहा शइ माना न हूंदी इनशाला। सही 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 मैडम आहे परफेक्ट रिकॉर्डिंग ऐं लोकेशन असांजी हाई फाई आहे तमामु, सॼो ॿाहिरि जो ट्रैक आहे। ऐं असांजो जेको भाई राइटर आहे, मुंहिंजो राइटर खे बि इहो ई चयल आहे त माना असांजो जेके बि सीन लिखे ए टू ज़ेड माना परफेक्ट लिख। सही। हा, जेतिरो ड्रामो लिखंदे तुंहिंजी इज़त आहे, उन खां पोइ असांजी वरी दार में इज़त थींदी। अदा ड्रामो तमामु बहितरीनु, लोकेशन बहितरीनु, डायरेक्टर तमामु वॾी सुठी महिनत करे आया आहिनि, इहा असांजी इज़त आहे मैडम। हा बिल्कुलु आहे, इदारे जी बि आहे, तव्हां सभिनीनि जी आहे, आर्टिस्टनि जी आहे। छो त हिकिड़ो ड्रामो सिर्फ़ु डायरेक्टर सां न हूंदो आहे या राइटर सां न हूंदो आहे, सॼो टीम वर्क हूंदो आहे। जी जी जी। सभु जॾहिं मिली जुली करे उन में कमु कंदा आहिनि तॾहिं उहा टीम मज़बूत थींदी आहे ऐं तव्हांजो उहो प्रोजेक्ट बि मज़बूत थींदो आहे। त हिकिड़ो बि अगरि तव्हांजो आर्टिस्ट हेॾे होॾे थी वियो न त तव्हांजो सॼो ड्रामो ख़राबु हा बिल्कुलु इहो सही था चओ मैडम। असांजो ॿिया त कीअं पर उस्ताद ई असांजे लाइ छा आहे, हाणे कहिड़ा मिसाल तव्हांखे ॾियूं इनशाला ड्रामो जीअं असां रिकॉर्डिंग न मां त माशाल्लाह हिननि खे मतिलबु कंहिं दौर में कंहिं ॿिए चैनल ते कमु कंदा हुआसीं तॾहिं खां मां मतिलबु माशाल्लाह हिननि खे सुञाणा थी। गॾु कमु कयो आहे पाण लाइ हिन में यादि कयो आहे गॾु हुसैन शेख जे ड्रामे में न? हा उहो ई मतिलबु उहा ई ॻाल्हि आहे न, अरसो थी वियो पर मतिलबु ज़ाहिर आहे इंडस्ट्री साॻी आहे, माण्हू साॻा ई आहिनि ऐं अॼु सभु माशाल्लाह डायरेक्टर बि आहिनि, एक्टिंग बि कनि था, त सुठी ॻाल्हि आहे ऐं ईअं ई अॻिते वधिजे। त तव्हां ॿुधायो, तव्हां जीअं गाननि जे हवाले सां ॻाल्हि था कयो त सभु कुझु माशाल्लाह परफेक्ट हली रहियो आहे, त कुझु शाइरी बि पाण कयो था या ॿियनि जी शाइरी ॻाईंदा आहियो? शुरूआति जेको आहे शाइरी खां ई थी मुंहिंजी, जेके पंहिंजे असांजा मज़हबी भॼन हूंदा आहिनि, मां शाइरी शुरू कई। असांजो उस्ताद सुशील कुमार सोनू भाई जेके तो उहो ॻाईंदा हुया, उन खां पोइ वरी जीअं मंदरनि में वेंदा हुआसीं त पाण बि ॻाइणु शुरू कयोसीं। उन खां पोइ जीअं उस्तादनि जी दुआ हूंदी आहे, मुर्शिदनि जी दुआ हूंदी आहे, हमें अबे जी दुआ आहे, त पोइ थोरो अॻिते वधियासीं ऐं पूरी सिंध बलोचिस्तान जिते जिते मंदर आहिनि असांजा पूरी सिंध बलोचिस्तान घुमिया आहियूं। आउट ऑफ कंट्री बि विया आहियूं, पाड़ेसरी मुल्क काफ़ी दफ़ा विया आहियूं प्रोग्राम करणु। सो हले थी जर्नी माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। त पोइ हींअर कुझु ॿुधणु चाहींदासीं तव्हां खां? जी बिल्कुलु, तव्हांजी ही शाइरी में कुझु? पंहिंजी शाइरी में मुर्शिद लाल साईं जो गीत शुरू कंदा। ज़रूरु जी उस्ताद। हाँ सही।
ॾिना ॾुख मूंखे विख विख लालण ॾिना सुख सागर पंहिंजे खज़ाने मां मां गरीब तॾहिं माण्हुनि जो वेरवा मां गरीब तॾहिं माण्हुनि जो वेरवा हिकु लाल हुजे राज़ी ज़माने जो खैरवा माण्हुनि जो वेरिया मां गरीब तॾहिं माण्हुनि जो वेरिया हिकु लाल हुजे राज़ी ज़माने जो खैरिया झूलेलाल हुजे राज़ी ज़माने जो खैरिया दुनिया वारा सड़न पिया कंहिंजी बि परवाह नाहे दुनिया वारा सड़न पिया कंहिंजी बि परवाह नाहे भले कुझु बि हू चवनि पिया कंहिं में बि चाहो नाहे ॿाहिरियां मिठो ॻाल्हाइनि ॿाहिरियां मिठो ॻाल्हाइनि ऐं मन में वेरवा हिकु लाल हुजे राज़ी ज़माने जो खैरिया झूलेलाल हुजे राज़ी ज़माने जो खैरिया भले हर कोई धिकारे मूंखे ओट लाल जिया भले हर कोई धिकारे मूंखे ओट लाल जिया पाण कंहिंजी कढां छो मूंखे सपुट लाल जिया सेवण वारो मिली वियो सेवण वारो मिली वियो मूंखे लाल शेरिया हिकु लाल हुजे राज़ी ज़माने जो खैरिया झूलेलाल हुजे राज़ी ज़माने जो खैरिया अॼु जेको कुझु आहे सागर लाल जी आहे महिरबानी अॼु जेको कुझु आहे सागर लाल जी आहे महिरबानी
हिकिड़ो अमीत जो मुर्शिद लाल सिवाणी लालण आहे बचायो मुर्शिद आहे बचायो न त अमीत केरु हिकु लाल हुजे राज़ी ज़माने जो खेरिया झूलेलाल हुजे राज़ी ज़माने जो खेरिया मां गरीब तॾहिं मां गरीब तॾहिं माण्हुनि जो वेरिया हिकु लाल हुजे राज़ी ज़माने जो खेरवा झूलेलाल हुजे राज़ी ज़माने जो खेरवा हिकु लाल हुजे राज़ी ज़माने जो खेरिया। वाह जी वाह, बेहतरीन कलाम, माशाल्लाह, वेरी नाइस, ॾाढो सुठो लिखियो आहे तव्हां, माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। हिते वठूं था ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं। शाम में सर सब्जियूं ऐं फ्रूट त माशाल्लाह हर जाइ ते आहिनि, मशहूर बि आहिनि, पर पन्नू आकिल जे फ्रूट ऐं सब्जियुनि में अहिड़ी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जेके तमामु घणा मशहूर बि आहिनि? जीअं हाणे ॾंगनि जो सीज़न आहे, खजी आहे, ॾंग आहिनि, हालांकि ॾंग त ख़ैरपुर में बि थियनि था, उहे बि मशहूर आहिनि, वञनि ज़ाहिर आहे सभई पन्नू आकिल जी तरफ़ ई था, पर पन्नू आकिल जे ॾंगनि में अहिड़ी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे? खैरपुर खां पोइ पन्नू आकिल जा ॾंग मशहूरु आहिनि। ॾंग हिन वक़्तु हले थो असांजी मंडी में ईअं सम्झो 10 खां 20 ट्रकियूं ॾंगनि जूं अचनि थियूं, पंजाब सॼे में वञनि था, मीरपुर ख़ासि, हैदराबाद, कराची ताईं अचनि था पिया ॾंग। पोइ वरी हलंदी सुकल खजी, सुकल हाणे हिन वक़्तु हले थो छुहारो, छुहारो बि असां वटि ठहे थो, असां वटि छुहारो बि हिकु नंबर ठहे थो। खजी उते ख़ुश्क आहे, सिमन आहे असां वटि, पोइ उनजे करे ॿियो केलो असांजो मशहूरु आहे, पन्नू आकिल जो केलो बि आहे, फ्रूट में केलो मशहूरु आहे पन्नू आकिल जो, उहो बि वञे थो पंजाब वग़ैरह हेॾे होॾे वञे थो पियो। सही। ऐं सब्जियुनि में कहिड़ी वधीक शइ मशहूरु आहे भिंडियुनि खां अलावा? भिंडियुनि खां अलावा वरी सीज़न जो टमाटर हूंदो आहे कचे जो, उहो टमाटर मशहूरु हूंदो आहे, पर स्ट्रॉबेरी मशहूरु आहे असांजी। स्ट्रॉबेरी सब्ज़ी में असांजी, फ्रूट में असांजी स्ट्रॉबेरी मशहूरु आहे पन्नू आकिल जी, जेका कराची में ईंदी आहे असांजी 8 खां 10 ट्रकूं डेली ईंदियूं आहिनि। उहा वारी स्ट्रॉबेरी त कोन था चओ, हिकिड़ी थोड़ी वॾी हा साइज़ में थोड़ी वॾी हूंदी आहे, हिकिड़ी नंढड़ी हूंदी आहे, असांजी मशहूरु आहे पन्नू आकिल पहिरियों नंबर। असां वटि हिते कराची में ऐं कोटिया बि वञे पई। सही सही, असां वटि हिते कराची में 2 तरह जी स्ट्रॉबेरीज़ मूंखे नज़र ईंदियूं आहिनि। जॾहिं फ्रूट जीअं गर्मियुनि जी पीक ईंदी आहे त जीअं थोरो थोरो सुठो फ्रूट अचणु शुरू थी वेंदो आहे, त हिकिड़ी नंढड़ी स्ट्रॉबेरी असांखे नज़र ईंदी आहे, उहा कुझु टाइम ताईं हूंदी आहे, वरी थोरी साइज़ में वॾी स्ट्रॉबेरी ईंदी आहे, पोइ उहा आहे तव्हांजे पन्नू आकिल स्टार्टिंग में जेका आहे नंढी हूंदी आहे, पोइ जीअं पौधो वॾो थींदो आहे स्ट्रॉबेरी जो, पोइ वरी वॾो फर खणंदी आहे। इहा सभु पन्नू आकिल खां ईंदी आहे स्ट्रॉबेरी, जेतिरी बि ईंदी आहे पन्नू आकिल खां ईंदी आहे, पहिरियों नंबर आहे पन्नू आकिल जी स्ट्रॉबेरी। अच्छा, सिंध में इहो पन्नू आकिल वारनि जो, हिननि जो जेको सब्ज़ी मंडी वारनि जो जेके मेन इंचार्ज आहिनि, जीअं अली मुराद ख़ान जो ई आहे, इन्हनि जो किरदारु आहे। स्ट्रॉबेरी जो फसल जेको थींदो आहे थधनि इलाइक़नि में थींदो, पहिरियों सवात थियो, मैंगोरा थियो, माना सरहद सूबो ओॾे थींदो। हिननि हिते माण्हू तयारु ॿिज घुरायासीं ओॾो, हिते कराईसीं। हाणे हिन वक़्तु ॿिज जेको ईंदो आहे त ओॾो ईंदो आहे, सवात मां धीर मां ॿिज उतां ईंदो आहे, बसि असां वटि थींदी आहे कचे में, उते नज़दीक आहे। पोइ तव्हांखे महांगी पवंदी हूंदी? महांगी पवंदी आहे, हिते महांगी हलंदी आहे, पहिरियों स्टार्टिंग में त 800-900 रुपए किलो हलंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। पोइ जीअं घटि थींदी ईंदी आहे, पर एतिरो वरी फर घणो खणंदी आहे, बूटो हुनजो नंढो थींदो आहे, फर वॾो खणंदी आहे।
ज़्यादा करणु आहे पर सही, उन में सही। पैदावार भली आहे सही सही अच्छा तव्हां खां पुछणु चाहींदसि तव्हांजो भाइटियो मुंहिंजे ख़्याल में जेको एक्टर बि हुयो डायरेक्टर बि हुयो केटीएन ते बि कमु कयो हुई खोड़ शाहनवाज़ जी। मुंहिंजे ख़्याल सां उन जे हवाले सां असांखे ॿुधायो त ही जेके क़बाइली झेड़नि जो शिकार थी वियो त इहे बि मसइला आहिनि ॾाढा बसि इहो तव्हांखे ख़बर आहे त असां हिकु क़बाइली सिस्टम जे वर चढ़ी वियासीं मुंहिंजो भाइटियो नाक शहीद थी वियो क़ौमी झेड़नि में जेको हथ सां ॿिनि माण्हुनि जो झेड़ो त ज़मीन जे टुकड़े ते झेड़ो उन में आम माण्हू ग़रीब मरी विया 60 माण्हू उन झेड़े में शहीद थी विया जंहिंमें अक्सर बेगुनाह ग़रीब जंहिंजो झेड़नि सां वास्तो वजो ई न रस्ते वेंदे शहीद थी विया उनजो हाणे जरगो थी वियो आहे फ़ैसिलो थी वियो आहे बाक़ी ॾुख सदमूं ऐं उन जा सूरत ज़िंदगी भर रहंदा त हिकु मुंहिंजो नौजवान 23 सालनि जो गभरू बग़ैर ॾोह जे बग़ैर हिसाब किताब जे शहीद कयो वियो न असांजो कंहिंसां वास्तो न वजह त इहो असांजे समाज में हिकिड़ो तमामु वॾो घाव आहे जेको असां मैसेज बि ॾियूं था ऐं उन्हनि माण्हुनि खे मैसेज ॾियूं था त ॾिसो जंहिंजे करे तव्हां विड़ो था माण्हू मारियो था क़तल कयो था हिन असांजी सोन पाईंदड़ सिंध खे रत जो रेज ॾियो था वरी जॾहिं असांजा अमीर भोतार सरदार अचनि था तव्हां वरी पाण में फ़ैसिलो करे ठही था वञूं वरी उहे माण्हू जेके असांजा शहीद थी था वञनि उहे वापसि त कोन था अचनि त बहितर आहे त पंहिंजो पाण खे सुधारियो इल्म वारे पासे ॾे अचो कलम वारे पासे ॾे अचो इन हथियारनि वारी डोड़ मां नफ़रत कयो इन्हनि खां भॼो इहे सवाइ तबाही जे ॿियो आहे कुझु कोन बिल्कुलु सही ॻाल्हि आहे ॾाढो सुठो मैसेज आहे त असांखे थोरो पंहिंजो पाण खे चेंज करण जी ज़रूरत आहे सर तव्हां सोशल एक्टिविस्ट बि आहियो ऐं पीपल्स पार्टी जा रहनुमा बि आहियो तव्हां त उते ई पनो आकिल में ई तव्हां सॼो कमु करे रहिया हूंदा ज़रूरु त हींअर मूंखे इहो ॿुधायो त सिंध जा हिन वक़्तु मेन इशूज़ कहिड़ा आहिनि असां वटि सिंध जा मेन इशूज़ असां त चवंदो त ज़रात जे हिसाब सां असांजी ज़रात पोइते थी वई आहे ज़रात खे असां हुकूमत खे चवंदासीं अर्ज़ु कंदा त ज़रात खे खाद वग़ैरह सस्ता कंदा त उहो ज़रात पैदावार ग़रीब हारी ज़मीनदार ॾाढो पोइते पहुची वियो आहे उहो नुक़सानु थो करे हर शइ में नुक़सानु थो करे पियो ॿियो महांगाई इशू आहे महांगाई इशू आहे इशू महांगाई इशू आहे सही सही इहा वाक़ई ॻाल्हि सही आहे ऐं हींअर त मुंहिंजे ख़्याल सां जेके ज़मींदार जेके आहिनि उहे पाण बि जेको आहे फसल खे नथा अॻिते वधाए सघनि उन्हनि बि मकादनि ते ॾेई छॾियूं आहिनि इहे शयूं बि थियनि थियूं हींअर मुकादे वारो बि नुक़सानु थो करे मुकादे वारो बि न कमाईंदो न खाद महांगी आहे पाणी महांगो आहे डीज़ल महांगो आहे हर शइ महांगी आहे उहो बि न कमाईंदो त आख़िर उहो हथु कढी वेंदो जी बिल्कुलु कणिक 2800 रुपया मण 3000 रुपया हिन वक़्तु वरी 5000 रुपया मण आहे उन टाइम तॾहिं त सस्ती नुक़सानु आहे इन करे बहरहाल अलाह साईं हिदायत ॾिए सभिनीनि खे ऐं असांजा हालात बहितर थियनि छो त हींअर बरसाति जो टाइम बि आहे ऐं जेके फसल जेका तयारु आहे उन जे लाइ हींअर केॾो नुक़सानु हूंदो नुक़सानु आहे फसलनि तयारु खे बरसाति नुक़सानु अलाह रहम करे अलाह रहम करे छो जो सभिनीनि जो रोज़गार आहे ऐं सभिनीनि जो ज़रियो ई इहो ई आहे कमाइण जो खाइण जो ऐं हींअर बरसाती सीज़न बि आहे ऐं जंहिंजियूं फसलूं तयारु आहिनि अलाह साईं सभिनी जे हाल ते रहम करे तव्हां इहो ॿुधायो त जीअं तव्हां यूट्यूब ते गाना बि रखो था त छा कुझु एल्बम्स कया आहिनि एल्बम सिंधी त कान कया आहिनि हिकिड़ो एल्बम काफ़ी टाइम पुराणो हुयो सो जेको पाणी डिलीट करे छॾियो अच्छा छो त नई शुरूआति हुई हाणे जीअं थोरी इम्प्रूवमेंट आई आहे त उनखे ॾिसूं पिया थोरो अजीब पियो लॻे इन करे त हाणे नई शइ अपलोड कंदासीं न त जीअं तव्हां शुरू में ॻाईंदा हुया त पोइ उन खां पोइ प्रॉपर तव्हां सिखिया वरिती या पाण ई जीअं सिखिया बसि वरिती आहे फ़ोन जी सिखिया जी चई पिया अच्छा बाक़ी उस्तादनि खां जीअं थी हा असीं रहूं था ॻोठ में हुते का अहिड़ी सहूलियत आहे न कहिड़ो ॻोठ आहे तव्हांजो बख्शापुर कंदकोट कश्मीर जे विच में आहे बख्शापुर सही हुते रहूं था सो उस्ताद त न करे सघियासीं शौक़ु ई सेखारियो पाण खे शौक़ सां ई सिखियासीं छा थो लॻे तव्हांखे त तव्हांजो फ्यूचर छा आहे हिन में सिंगिंग में फ्यूचर जेकी असांजी फील्ड आहे मज़हबी जेकी असांजा आहिनि उन में त ब्राइट फ्यूचर आहे तमामु
मां तव्हांखे ॿुधायां थो काफ़ी सिंध बलूचिस्तान हा। असां घुमी चुका उन आहियूं। खां अलावा जीअं अॼुकल्ह जो जेको हिकिड़ो सिस्टम हली रहियो आहे गाननि जो, छा तव्हां पाण खे उन जाइ ते फिक्स करे सघो था? न अलाए छो उहो शौक़ु न आहे, मतिलबु अच्छा। जिथे असां आहियूं उतां ई वांदा न आहियूं, चवंदा बसि इहो ड्यूटी आहे, शेवा बि आहे मंदरनि जी, उहा बि हले थी पई, शौक़ु बि पूरो थिए थो। जीअं जी.आर. सागर आहे, जीअं जी, जी, सोनू आहे, जी, जी। इहे माशाल्लाह ॾाढो सुठो ॻाइनि था ऐं हिननि पंहिंजी हिकिड़ी जाइ ठाही आहे, त मुंहिंजे ख़्याल सां तव्हांखे बि अॻिते वधणु घुरिजे, छो न मतिलबु तव्हां हिन भीड़ जो हिसो था थियो पिया? बसि छा आहे हुते मतिलबु बिज़ी आहियूं उन फील्ड में, टाइम घटि हूंदो आहे, प्रोग्राम हूंदा पर आहिनि। हर शइ खे माण्हू इंजॉय करे न। हा करणु त खपे, पर छा आहे स्टूडियो में बि बिज़ी हूंदा आहियूं ॾाढा, सही, स्टूडियो में सही, कमु सही, इलाही हूंदो आहे, सही। जीअं अॼुकल्ह ट्रेनिंग हले थी, शादी जा लाॾा वग़ैरह जो, उहे बि तमामु हूंदा आहिनि। अच्छा, उहे पाण बि ॻाईंदा आहियो? पाण ई ॻाईंदा आहियो उहे बि? जी हा, लाॾा वग़ैरह करे ॾींदा आहियूं। भॼननि जी रिकॉर्डिंग त असां वटि हूंदी आहे, छो त इलाही मंदर आहिनि, मेला मलखड़ा हलंदा आहिनि, जेका उन्हनि जो कमु हूंदो ई हूंदो आहे। सही सही, ज़बरदस्त। त भाउ हींअर तव्हांजो कहिड़ो प्रोजेक्ट ख़तमु थियो आहे? हींअर प्रोजेक्ट कहिड़ो ख़तमु थियो आहे तव्हांजो? असां प्रोजेक्ट हा, जंहिंमें तव्हां एक्टिंग कई हुई, आख़िरी प्रोजेक्ट कहिड़ो कयो हुयो तव्हां? असां पत्थर दिल कयोसीं आख़िरी पत्थर दिल हुयो। अच्छा अच्छा, सही। उन में छा किरदार हुयो तव्हांजो? उन मुंहिंजो माना विलेन किरदार हुयो। पोइ कोई डायलॉग यादि अथव? जी जी। पोइ डायलॉग त ॿुधायो न असांखे। हिकिड़ो असांजे विच में विलन वेठो ऐं डायलॉग न चवे त ईअं कीअं थी सघे? मुंहिंजो नालो रब्बू, छो त रब्बू करे कैट आहे, जंहिं जिस्म ते अचे कटे फाड़े चीरे छॾे। वाह 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 वाह। विलेन जो किरदारु ठहेसि पियो थो। पोइ ज़ाहिर आहे विलन जो किरदारु आहे, सुठो निभायो अथई त हाणे डायरेक्शन बि सुठी करे न? हा, डायरेक्शन भली कंदो, डायरेक्शन मयारी कंदो, ऐं जेको आहे ड्रामे जे हिसाब सां जेकॾहिं असां लठ खयूं बीठा हूंदासीं न, वरी मैडम डायरेक्ट में वरी पंहिंजो वरी माना अलॻि माना हिसाब किताब आहे न, पंहिंजो स्टोरी खे ॾिसणु वाचणु हे माना। इंशाल्लाह इंशाल्लाह असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि, ऐं इहो बि पापनगर ऐं रियासत वांगुरु तव्हांजो हिट प्रोजेक्ट थींदो, जो पत्थर दिल तव्हांजो हिट प्रोजेक्ट हुयो, सुठो प्रोजेक्ट हुयो। ऐं हिन वक़्तु केटीन जी स्क्रीन ते रियासत ऐं पापनगर इलाही बहितरीनु सीरियल सोप सीरियल्स हली रहिया आहिनि। हीअ बि सोप सीरियल आहे? हा, हीअ सोप सीरियल आहे। पहिरियों स्पेल जेको आहे उहो 25 एपिसोड जो आहे, ऐं इनशाला 25 एपिसोड जी रिकॉर्डिंग पूरी थींदी, ऐं पंहिंजे असांजो जेको स्पेल थींदो, ऐं अक्सर दोस्त जेके रिकॉर्डिंग थियनि थियूं न, 10 एपिसोड जो थिए थो, वरी 15 जो थिए थो, या 5 एपिसोड जो थिए थो, त उन में उहो टेम्पो टुटी थो वञे। मिसाल के तौर जेको आहे उनजी कंटिन्यूटी टुटी थी वञे। 25 जो स्पेल जेकॾहिं असां कंटिन्यू कढी आयासीं त उन में कंटिन्यूटी कॾहिं न टुटंदी, ऐं उनजो जेको प्राफ्स आहे असां वटि, ऐं उनजी जेको लैंग्वेज, छो त मौसम जे हिसाब सां हर माण्हूअ जो टेम्पो ॻाल्हाइण जो जेको आहे उहो तव्हांखे हफ़्ते हफ़्ते में चेंज नज़र ईंदो आहे। कंटिन्यूटीअ सां उहो असांजो टेम्पो न टुटंदो, ड्रामे जो मयार माना भलो रहंदो। त असांजी कोशिशि इहा हूंदी त 25 एपिसोड जो जेको स्पेल आहे उहो कढूं। तव्हांखे छा थो लॻे त हिकिड़े सुठे प्रोजेक्ट जे लाइ हिकिड़ी सुठी कहाणी हुजणु ज़रूरी आहे या डायरेक्शन सुठी हुजणु ज़रूरी आहे? पहिरियों त कहाणी मयारी, कहाणी सुठी, कहाणी मुनफ़िरद हूंदी त असांखे डायरेक्टर खे महिनत करण में बि मज़ो ईंदो। त पहिरियों कहाणी भली हुजणु घुरिजे, कहाणी मयारी हुजणु घुरिजे, उन खां पोइ आहे डायरेक्टर जी महिनत खां बग़ैर त कहाणी बि कम जी न आहे। सही, बिल्कुलु सही। पोइ सर खे कोई कैरेक्टर ॾियो था हिन में ड्रामे में, को वॾेरे जो किरदारु, या छा ॾिसो वेठो बि ईअं असल में भाउ जो जेको कमु आहे इलाइक़े में, जेको हिन जो कमु आहे तमामु हिकिड़ो मुनफ़िरद ऐं तमामु भलो कमु आहे। भलो कमु इहो अथसि त पाण मोतबर माण्हू आहे, इलाइक़े जा सना सुका जेके फ़ैसिला थींदा आहिनि, सना सुका मसइला थींदा आहिनि, उहे हल करण में सॼो ॾींहुं हिन जो जेको अवाम जे जुस्तजू में ख़ैर में हूंदो आहे। ऐं ॿियो नंबर इहो त पार्टीअ जे हवाले सां बि हिन जो जेको कमु आहे उहो तमामु हिकिड़ो मानाइतो आहे। ऐं हिन वक़्तु बि कमु उते जेके हलनि पिया, पोयों इहे छॾे आयो आहे, त असांजे इलाइक़े जा जेके रोड ऐं हिन वक़्तु बि आयो हिते पंहिंजी क़यादत सां मिलणु, ऐं उन्हनि खां वरी इहा ई घुर, बाबा मुंहिंजे ॻोठ में, मुंहिंजे इलाइक़े में हीअ शइ रहिजी वई आहे, इहा मूंखे ॾियो। त हे जुस्तजू वारो माण्हू आहे, ऐं इहे फ़ैसिला बि कंदो आहे, असांजो सपोर्टर आहे। ड्रामो कयूं, फिल्म कयूं, असांखे का बि शइ ज़रूरत पवंदी
बाबा असांखे गाॾियूं खपनि थियूं, असांखे को माण्हू खपनि था, इहा असांखे को सुठी बंगलो ॻाल्हि खपे आहे। थो, त भाऊ अलीमराद असांखे बिल्कुलु सपोर्ट कंदो आहे ऐं असां सां सही, शाना बचाना गॾु बीहण वारो माण्हू आहे। माशाल्लाह माशाल्लाह, इहा सुठी ॻाल्हि आहे। पोइ तव्हांजो कैरेक्टर पको आहे सम्झो, पक्को करेक्ट पको पको। पोइ तव्हांखे बि असां स्क्रीन ते ॾिसंदासीं, है न? हिन जा बेटा वास्ता चङा हूंदा आहिनि। ज़ाहिर आहे, पोइ ड्रामे में खड़ोसि न, अञा वधीक ड्रामो हिट थी वेंदो तव्हांजो। हींअर छा था ॿुधायो असांखे? हींअर सुहिणी सिंध जो हिकिड़ो गीत आहे, ज़रूरु, ज़रूरु। नदीम अली दीवानी साहिबु ॻायल आहे, सो ॿुधाईंदा। बाक़ी जेको आहे विलन सां गॾु वेठा आहियूं, थोरो हाणे डपु थो थिए। न ॿाहिरि वाह। सिंधुआ मिठी तेरा मारू मिठा, सिंधुआ मिठी तेरा मारू मिठा, काथे न ॾिठा अहिड़ा काथे न ॾिठा। सिंधुआ मिठी तेरा मारू मिठा, सिंधुआ मिठी तेरा मारू मिठा, काथे न ॾिठा अहिड़ा काथे न ॾिठा, काथे न ॾिठा मूं अहिड़ा काथे न ॾिठा। टोपी अची रख जंहिं जी सुञाणप, टोपी अची रख जंहिं जी सुञाणप, अदब अकुल ऐं सम्झ सियाणप, पन ते लिखां कई चाह चिठा, पन ते लिखां कई चाह चिठा, काथे न ॾिठा अहिड़ा काथे न ॾिठा, काथे न ॾिठा मूं अहिड़ा काथे न ॾिठा। सिंधुआ मिठी तेरा मारू मिठा, सिंधुआ मिठी तेरा मारू मिठा, काथे न ॾिठा अहिड़ा काथे न ॾिठा, काथे न ॾिठा मूं अहिड़ा काथे न ॾिठा। सिंधी बोली प्यारी बोली, सिंधी बोली प्यारी बोली, केरल समझ आहे बोली, सिंधी बोली प्यारी बोली, केरल समझ आहे बोली, जंहिंजा समूरा लफ़्ज़ सुठा, जंहिंजा समूरा लफ़्ज़ सुठा, काथे न ॾिठा अहिड़ा काथे न ॾिठा, काथे न ॾिठा मूं अहिड़ा काथे न ॾिठा। सिंधुआ मिठी तेरा मारू मिठा, सिंधुआ मिठी तेरा मारू मिठा, काथे न ॾिठा अहिड़ा काथे न ॾिठा, काथे न ॾिठा अहिड़ा काथे न ॾिठा। मुरकैये जण गुलेरा टिड़नि पिया, मुरकैये
जी सिंधुआ मिठी तेरा मारू मिठा सिंधुआ मिठी तेरा मारू मिठा काथे न डिठा एड़ा काथे न डिठा काथे न डिठा मूं काथे न डिठा काथे न डिठा एड़ा काथे न डिठा काथे न डिठा एड़ा काथे न डिठा वाह 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 बहितरीन बहितरीन अञा त असां एंजॉय करणु स्टार्ट कयो ऐं तव्हां गानो ख़तमु करे छॾियो त हिते हिते अज़हर भाउ 2 मिंट रुगो ॾियो मां थोरो लाॾो ॿुधी वठां थोरो थोरो ईअं झुंगारियो लाॾो हिकिड़ो फेमस लाॾो आहे तक़रीबन शादियुनि में हलंदो आहे घोट जे अॻियां रख संदुली ते पैर मुंहिंजा मोर लाडा रख संदुली ते पैर मुंहिंजा मोर लाडा चप चोर मुछ मोड़ मुंहिंजा मोर लाडा चप चोर मुछ मोड़ मुंहिंजा मोर लाडा रख संदुली ते पैर रख संदुली ते पैर वाह 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 बहितरीन बहितरीन VIP, ज़बरदस्त त वठूं था ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं रंगन भरी शाम हे रंग बरंगी शाम 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 Happy birthday, Sachin. May you have many more. May you have many more. Happy birthday, happy birthday. Happy birthday, Sachin. और 2 लाइनें आपके लिए. बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल है यही अपनी आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे सचिन हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे ॿीहर तव्हांखे भलीकार करे चुका आहियूं ऐं जेको आहे नंढो आहे असां सां गॾु सचिन सागर जेके अमित जा पुट आहिनि ऐं माशाल्लाह सां अॼु हिननि जी बर्थडे आहे सो मेनी मेनी हैप्पी टर्न्स ऑफ द डे गॉड ब्लेस यू ऐं तव्हांखे अल्लाह साईं हर मोड़ ते कामयाबियूं अता करे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे ऐं ईअं ई तव्हां पंहिंजी बर्थडे पंहिंजे अम्मी बाबा सां पंहिंजे फ्रेंड सां फैमिली सां ईअं ई हमेशह सेलिब्रेट कंदा रहो केतिरनि सालनि जो थी वियो अॼु माशाल्लाह 11 साल माशाल्लाह बिग बॉय You're a grown up boy now माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त सो हींअर असांखे जॉइन कयो आहे असां सां गॾु आहिनि शहमीर ख़ान जतोई साहब जेकी एंटी इंक्रोचमेंट इंस्पेक्टर आहिनि पन्नू आकिल में उन्हनि खे बि भलीकार कंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो सर ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियो ख़ैरात जी जी बिल्कुलु ठीकु ठाक अल्लाह जो शुक्र आहे ऐं माशाल्लाह सां जंहिं इदारे में तव्हां आहियो सो ॾाढी सफ़ाई जी ज़रूरत आहे इंक्रोचमेंट ॾिसो सिर्फ़ु मां त सम्झंदी हुयसि त कराची लेवल ते आहे पर तव्हां जीअं मूंखे ब्रेक में ॿुधायो त सिंध लेवल ते आहे सिर्फ़ु इहो कराची शहर जो मसइलो न आहे पूरे सिंध में जेको आहे सॼी सिंध में आहे इहो मसइलो त छो असां अहिड़ा मसइला पंहिंजे लाइ ॿियनि जे लाइ पैदा था कयूं जो तव्हां जहिड़ा अफ़सर अची करे ऐं पोइ वरी जेको आहे एक्शन खणनि अहिड़ियूं शयूं छो थियूं थियनि बसि जेको आहे इन पहिरियों इहो इदारो न हुयो पोइ उन में जेको आहे सरकारी लैंड या क़ब्रस्तान या अहिड़ियूं जॻहियूं जेके हूंदियूं आहिनि उते जेको आहे माण्हुनि खे रोक टोक न हूंदी आहे त पोइ उहे माण्हू कब्ज़ा करे वेंदा आहिनि सही कब्ज़ा कंदा आहिनि त पोइ उनखे पोइ इदारो ठहियो एंटी इंक्रोचमेंट पोइ उनखे जेको आहे ॾाढी असांखे पहिरियों बि तकलीफ़ थी माना जेको आहे कब्ज़ा माण्हुनि जा वॾा वॾा जेके माण्हू आहिनि वॾा वॾा कब्ज़ा कयूं वेठा
पोइ असां कोशिशि कंदासीं जिते बि हूंदासीं पोइ असां ईमानदारी सां मतिलबु त जेको आहे जे अगरि ग़रीब जो आयो त बि उनजो रिमूव कंदासीं, जे अगरि कंहिं लेन लान वॾो माण्हुनि जो अची वियो त बि उहो माना ॿिन्ही जो बराबरि में फ़र्क़ु कंदासीं। ईअं न चवंदासीं हे नंढो माण्हू आहे या हे वॾो माण्हू आहे, सही सही पोइ उन हिसाब सां हिक हिसाब सां असां जेको आहे रिमूव कंदासीं एंटी एंगलमेंट जेको आहे। सही। त जीअं हाणे मां त इहो बि ॾिठो आहे, ख़ैर कराची में बि आहे, पर ॿाहिरि असां कराची खां ॿाहिरि जेकॾहिं नज़र विझूं त जीअं घर ठाहींदा आहियूं त असां पंहिंजे घर खे वॾे करण जे चकर में इहो कोन ॾिसंदा आहियूं त रोड आहे अॻिते या कंहिं ॿिए खे तकलीफ़ थी सघे थी, घिटी में असां पंहिंजे घर खे माशाल्लाह एॾो वधाए छॾींदा आहियूं जो न गाॾी बीहारण जी जॻह थींदी आहे, न कंहिं मतिलबु कंहिंखे गुज़रण जी जॻह थींदी आहे। त इहे बि शयूं असां वटि ॾाढियूं ॾिठियूं वियूं आहिनि सिंध में। बिल्कुलु इहे माना हर शहर में ईअं आहे। पोइ जेको आहे असां पाण बि सर्वे कंदा आहियूं, पोइ कंप्लेन जेको खणी ईंदो माण्हू पोइ असां जेको आहे स्टाफ जेको आहे पंहिंजो उनखे मोकिलींदा आहियूं, उहो जेको आहे अक्सर माना काफ़ी आहिनि माना रिमूव कराईंदा आहियूं। किथे किथे न इल्म में न हूंदी आहे त पोइ माण्हू जो ज़हन इहो आहे त जेको आहे अधु घिटी जेको आहे न बिला करे छॾींदा आहिनि, इहो न ॾिसंदा आहिनि कंहिं अॻे या पोयां घर बि आहिनि वरी उनखे तकलीफ़ आहे। इहो माण्हुनि जो ज़हन आहे बसि मुंहिंजो घरु अॻियां हुजे मां अॻियां घरु ठाहियां कब्ज़ो कयां, इहे माण्हुनि जो ज़हन आहे थोरो। पोइ इहो जेको आहे इदारो हाणे थियो आहे त हर हिकु वटि जेको आहे अॻियां कमु कंदो इन इदारे जे अचण खां पोइ कुझु आगाही थी आहे माण्हुनि में? बिल्कुलु काफ़ी शौक़ु आयो आहे। इहे शयूं न करणु खपनि या गैर क़ानूनी आहिनि? गैर क़ानूनी आहिनि। उन खां पोइ एमरजेंसी में करें कोई मरीज़ आहे हॉस्पिटल जिते जेको एम्बुलेंस न पहुची सघंदी ज़ाहिरा कीअं वेंदी आहे पोइ उन जे लाइ अॻे खां कुझु बहितर आहे हाणे कमु नज़र अचे थो सिंध में जेको आहे। सही, हलो माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे। सर जीअं तव्हां सदर आहियो फ्रूट मंडी जा, त केतिरे टाइम खां वठी आयो ऐं सदर जो कमु छा हूंदो आहे? मूंखे 15-16 साल थिया आहिनि। अच्छा। मां सदर ई रहियो आहियां। सही। मुंहिंजा जेके बि आहिनि दुकान जेके कमीशन एजेंट उहे मूं ते एतमाद कंदा आहिनि। मां हर मोड़ ते हर जॻह ते मां उनखे साथ ॾींदो आहियां। उन में जेको मसइलो थींदो आहे ज़मीनदार जो बि मां मसइलो हल कंदो आहियां। कंहिं आड़ती जो मसइलो थींदो आहे उहो कमीशन एजेंट उहो बि मसइलो हल कंदो आहे। माना मसइला उन में माण्हू देहाती बि ईंदा आहिनि सब्ज़ी मंडी में घणा, उतां जा बि मसइला मसाइल घणा थींदा आहिनि। 2-3 हज़ार जो माण्हू मंडी में जन को न को मसइलो थींदो आहे, उनजा फ़ैसिला मसइला हल कंदो आहियां, उनखे मुतमन करे ठाहे छॾींदो आहियां। सही। त जीअं तव्हां समाजी कम बि कयो था, सियासत में बि आहियो, त तव्हांजे लाइ वधीक ईज़ी कमु कहिड़ो आहे? सियासतदानी वारो या समाजी कमु तव्हांजे लाइ वधीक सही आहे? ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु न आहे, सभु जेको आहे न तकलीफ़ वारा कम आहिनि सभई। समाजी बि करिणो आहे, उनजो मसइले लाइ भॼणो आहे टुकणो आहे, उनजो कमु करिणो आहे। को माज़ूर आहे, को इलाइक़े में ग़रीब आहे उन जे लाइ बि करिणो आहे। को रोड न आहे रस्तो न आहे उन जे लाइ बि भॼी MN MP ते पहुची करे उहो मसइलो हल कराईंदा आहियूं। ऐं हे बि जेको मसइलो आहे सब्ज़ी मंडी जो, सब्ज़ी फ्रूट मंडी जो, कुल माण्हू ॿाहिरि असांजी मंडी आहे ॿाहिरि देहात में माना पनो अगल तालको आहे। माण्हू देहाती ईंदा आहिनि, पोइ ईंदा आहिनि अची आड़तियुनि सां विढ़ंदा आहिनि, पाण में विढ़ंदा आहिनि या को मसइला कंदा आहिनि, या वरी हिकिड़ो हितां माल ख़रीद करे या वरी हुते महांगो हलायूं उन शइ ते मां कंट्रोल कराईंदो आहियां। त साईं जेको तव्हां 10 रुपया रखो 20 रुपया किले ते शइ रखो मथे न रखो, उन शइ ते मां अमल कराईंदो आहियां, उन ते मां कंट्रोल कंदो आहियां। हलो इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हांजी महिरबानी। जी जी जी। मुंहिंजो बरादर आहे। अच्छा अच्छा। सही सही सही। जेको आहे हिन असांजी UCA ते हिंगोरो उन में 18 किलोमीटर जेको आहे 18 फुट जा वॾा रोड जेको आहे स्टार्ट माना कमु हले थो। इहे जेको एज़ाज़ आहे हिन जो माना मुंहिंजे ॻोठनि में टिफ्टाइल ज़बरदस्त पनो आहे। मुंहिंजे ॻोठनि में जेके टिफ्टाइल लॻल आहे माण्हू जेके ॿाहिरि जा ईंदा आहिनि चवंदा आहिनि इस्लामाबाद करे छॾींदी। वाह वाह माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो सिंध खे तरक़ी करणी आहे ऐं इंशाल्लाह आहिस्ता आहिस्ता ईअं ई तरक़ी कंदी। तव्हां जहिड़ा माण्हू जेकॾहिं हुते वेठल आहिनि कमु कनि था पंहिंजे पंहिंजे तालके में या पंहिंजी पंहिंजी हद में कमु कनि था, त इहा सुठी ॻाल्हि आहे। मुंहिंजे ख़्याल सां हर इंसान खे कमु करणु घुरिजे। ॾिसो दुश्मन घणेई आहिनि मुल्क जा, असांजे सिंध जा दुश्मन घणा आहिनि, उन्हनि जे मुंहं ते असां ईअं ई मोचड़ो हणी था सघूं। असांखे कमु करिणो आहे, असांखे पंहिंजी सिंध खे तरक़ी ॾियारणी आहे, पंहिंजे मुल्क खे तरक़ी ॾियारणी आहे। ज़िंदगी जो मक़सदु बि इहो आहे त असां जे आया आहियूं त असांजो मक़सदु छा आहे? ज़िंदगी गुज़ारणु सिर्फ़ु मानी खाइण जो माना इहो मक़सदु न आहे त ज़िंदगी आहे त मानी खाइणी आहे ऐं बसि निंड करणी आहे, ईअं न आहे।
ज़िंदगीअ जो मक़सदु इहो आहे त कंहिं पासे वारे जे ॻोठ वारे जे कंहिं मजबूर जी मदद में अचो, उनजी कमु अचो, उनजी ख़िदमत कयो, उनजा ॾुखिया मरल आहिनि उन ॾुखिया मरलनि खे ख़तमु कयो। इहो ज़िंदगीअ जो मक़सदु इहो आहे त ॿियनि जे कमु अचो। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं हीअ धरती हीअ ॾाढी सुहिणी धरती आहे। हीअ धरती ॾाढी महिनतुनि ऐं क़ुर्बानीनि सां असांखे मिली आहे। ऐं हिन जो जेको आहे न ख़्यालु बि असांखे ई रखिणो आहे। हा, इहो इन तवसुल सां मां तव्हांखे एडवांस में जशन पाकिस्तानी मुबारक ॾेई सघां थो, छो त हाणे मथां असांजो इहो अगस्त महीनो अचे थो। अगस्त महीनो उहो महीनो ईंदो जंहिंमें असांजे वॾनि जेके वॾियूं क़ुर्बानियूं ॾेई असांजो पाकिस्तान जेको आहे अज़ीम मुल्क उहो हासिलु कयो, इहो असांजे वॾनि जे क़ुर्बानीनि जी बदौलत मिलियो आहे। हाणे हिन वतन जी हिन धरतीअ जी हिफ़ाज़त बि असांखे करणी आहे ऐं हिन खे सींगारणो बि असांखे आहे। इहा असांजे मथां ज़िम्मेवारी आहे। असांखे पंहिंजे भाउ जी बि मदद करणी आहे। भाउ खे ॾुखे वक़्त में कमु बि अचिणो आहे, उन सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहणो आहे। बिल्कुलु। ऐं असांखे तॾहिं असांजो हीउ मुल्क जेको आहे अॻिते वधंदो बि, तरक़ी बि कंदो। असांखे पंहिंजे औलादनि खे बि, पंहिंजी नस्लुनि खे बि इहा ताक़ीद करणी आहे त असांखां पोइ उन्हनि खे हिफ़ाज़त करणी आहे असांजे पंहिंजे शहर जी, पंहिंजे मुल्क जी, पंहिंजी धरतीअ जी। त इहा ताक़ीद बि कजे। हींअर ई पंहिंजे ॿारनि खे इहा एजुकेशन ॾियो त हीअ धरती केॾी अनमोल धरती आहे असांजे लाइ। मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त जीअं तव्हां पाण सिंगर आहियो त ज़ाहिर आहे नंढड़े खे बि को न को त टैलेंट हूंदो। ईअं त थी नथो सघे त बाबा सिंगर ऐं ॿारनि में को अहिड़ो टैलेंट न हुजे। जी जी, हे हिनखे तबला वॼाइण जो शौक़ु आहे ॾाढो। वाह। सो मूं हिनखे तबलो बि वठी ॾिनो आहे। अच्छा। ऐं मूं वटि त पूरो स्टूडियो ठहियलु आहे, कीबोर्ड वग़ैरह सभु शइ आहे। सो हे हिन जो तबले ते सुठो हथ आहे। अच्छा अच्छा। ऐं हिन जो टिकटॉक बि कुझु रखियल आहिनि। ज़बरदस्त। सो रखियूं आहिनि। ऐं ॻाइण जो शौक़ु बि अथसि। फ़िलहालु तबले जो शौक़ु ॾाढो आहे हिनखे। कुझु आवाज़ ॿुधऊंसि? ॿुधाए न कुझु बि यादि न आहे। कुझु बि यादि कोन्हे। बाबा जो ई कोई गीत? न न। हलो ठीकु आहे। तोफ़ेल भाई सां जेको गॾु ॻाए सोना लगदा हेली वाला। हलो ठीकु आहे। नेक्स्ट टाइम पोइ तयारी सां। सही आहे। असां आवाज़ बि ॿुधंदासीं सचिन जी, ऐं जेको आहे तबला बि पोइ गॾु खणी अचिजोसि त असां ॾिसूं त माशाल्लाह केतिरो टैलेंटेड पुछे पियो त तबला आहिनि? मां चवंदो तबला न आहिनि। केतिरा ॿार आहिनि तव्हांजा? मूंखे ॿ आहिनि। एॾी न्याणी आहे हिकिड़ी। उनखे आहे शौक़ु? न न, उनखे उहो पढ़ाई जो शौक़ु आहे ॾाढो उनखे। अच्छा अच्छा। हिन खां वॾी आहे? हा, वॾी आहे। सही। हलो माशाल्लाह, ऑल द बेस्ट टू यू ऐं वंस अगेन हैप्पी बर्थडे। तव्हांजो केक बि कट कंदासीं ऐं तव्हां खां इजाज़त बि वठंदासीं। वेंदे वेंदे तव्हां खां स्पेशली मां रिक्वेस्ट कंदसि त असांखे धमाल ॿुधायो। जी जी बिल्कुलु। धमाल तव्हां खां शुरू में लाल साईं जे गीत खां कई आख़िर में बिलाल। इंशाल्लाह। ऐं थैंक यू, तव्हां बि पंहिंजो वक़्तु ॾिनो, तव्हां बि आया। लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदव? असांजो मैसेज इहो आहे त हिक ॿिए सां प्यारु कयो, इंसाननि सां प्यारु कयो, ओड़े पाड़े वारनि जी मदद कयो ऐं पंहिंजे ईंदड़ मुस्तक़बिल जे लाइ पंहिंजी जेके ॿार आहिनि उन्हनि खे तालीम ॾियारियो, उन्हनि खे सुठो माहौल ॾियो त जीअं असांजी सुहिणी सिंध जेका झेड़नि झगड़नि में तबाह थी चुकी आहे, उन्हनि झेड़नि झगड़नि फ़सादनि मां निकिरे ऐं असां वरी अमन जो पैगाम खणी ऐं हर हंधि इहा ख़ुशीअ जा गीत ॻायूं। आख़िरी हिकिड़ो मां बैत बि चवंदुसि सुहिणी सिंध जे नाले, हिन धरतीअ जे नाले, हिन माण्हुनि जे नाले, असांजे सिंधी माण्हुनि जे नाले आहे त नफ़रत हकारत की नथा ॼाणूं, नफ़रत हकारत की नथा ॼाणूं, ज़ुल्म करण बि की नथा ॼाणूं। असीं सिंधी आहियूं माण्हू मिठड़ा, असीं सिंधी आहियूं माण्हू मिठड़ा, प्यार ऐं मोहबत करण था ॼाणूं। त इहो आहे मुंहिंजो पैगाम। बहितरीन बहितरीन। जी सर, तव्हां कोई मैसेज ॾींदव? बसि मैसेज इहा ॾींदा जेको आहे बसि अमन अमान में सुहिणी धरती आहे, सभु को जेको ख़ुशि रहे, ख़ुशि गुज़ारे, जेको आहे ख़ुशी। थैंक यू। तव्हां कोई मैसेज ॾींदव? असांजो मैसेज ॾींदासीं नंढड़ा पढ़ाइनि, तालीम हुजे, बचड़ा पढ़ाए हर को, अमुन अमान हुजे। अमुन हूंदो त कारोबार बि हूंदा, अमुन हूंदो त सुकून बि हूंदो। सही। असां मैसेज ॾींदासीं अमुन हुजे। ज़बरदस्त ज़बरदस्त। थैंक यू शोएब भाई। कल इंशाल्लाह मुलाकात होती आपसे। ऐं तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी।
लाली मेरे लाल की जित देखो तित लाल, लाली वेखण मैं गया मैं भी हो गया लाल। लाल मेरी पत रखियो भला झूले लालण, सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर। लाल मेरी पत रखियो भला झूले लालण, ओ लाल मेरी ओ लाल मेरी पत रखियो भला झूले लालण, सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर। दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर, वसे हर दिल दे अंदर शाहबाज कलंदर। ओ लाल मेरी हो लाल मेरी। जनन जनन तेरी नौबत बाजे, जनन जनन तेरी जनन जनन तेरी जनन जनन जन जनन जनन जन जनन जनन जन जनन जनन जन जनन जन जनन जन जनन जनन तेरी नौबत बाजे, जनन जनन तेरी नौबत बाजे। नाल बजे हो नाल बजे, नाल बजे खड़े आल भला झूले लालण, सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर। दमादम मस्त कलंदर सगी शाहबाज कलंदर, अली दा पहला नंबर, वसे हर दिल दे अंदर। ओ लाल मेरी हो लाल मेरी। चार चराग तेरे बलन हमेशा, चार चराग तेरे बलन हमेशा, चार चराग तेरे बलन हमेशा। पंजवा में बालन आइया भला झूले लालण, हो पंजवा में बालन, पंजवा में बालन आइया भला झूले लालण, सिंधड़ी दा सेवण दा शहबाज कलंदर। दमादम मस्त कलंदर सगी शाहबाज कलंदर।